हाणीअ मूंखे अपडेट कयूं पिया खैरपुर मां ब्यूरो चीफ मीर सलीम हुजण जी रिपोर्ट मुताबिक़ त गंबटे लॻे खोड़ा में स्कूल डेवलपमेंट कमेटी पारां ग़रीब ॿारनि में सर्दी खां बचण लाइ कंबल मास्कोटियूं ड्रेस ऐं राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते स्कूल डेवलपमेंट कमेटी जे अॻुवाण ने ग़ुलाम मुस्तफ़ा ख़्वाजा सैयद सदाम हुसैन शाह रियान क़ादरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खोड़ा शहर जे तारीख़ी गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे ग़रीब मुतासिर ॿारनि में सवदद राशन सवदद ड्रेसियूं मास्कोटियूं ऐं सर्दी खां बचण लाइ कंबल तक़सीम कया आहिनि। इन्हनि चयो त असांजी वधि खां वधि कोशिशि आहे त मुतासिर ॿारनि जी तमामु जल्द माली मदद कई वेंदी। उन सिलसिले में स्कूल जे प्रोफेसर शबाना भट्टी FE अमीर गुल उस्ताद दाइम सेतो जो चवणु हो त गुज़िरियल 6 महीननि खां स्कूल सख़्तु मुतासिर थियो आहे। स्कूल डेवलपमेंट कमेटी जे अॻुवाणनि जा थोरे ताईं जन हायर सेकेंडरी स्कूल जी सार लधी आहे। इन्हनि वधीक चयो त स्कूल जी इमारत ज़बूआल बणिजी वई आहे, फर्नीचर भी थोड़ो फोड़ जो शिकार बणिजी वियो आहे। इन्हनि सिंध हुकूमत तइलीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो त गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जी इमारत ऐं नई सिर तमीर कराए स्कूल में फर्नीचर मुहैया कयो वञे।